नाज़रीन, शहदादपुर में भी बरसात जो सिलसिलो वक़्फ़े वक़्फ़े सां जारी है। बरसात शुरू थींदे ही मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बिजली की फराहमी मुअत्तल थी वई है। अधिक तफ़सील ॿुधाइण लाइ असां टेलीफोन लाइन ते मौजूद आहिनि अली नवाज़ सिरीवाल। जी अली नवाज़, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, शहदादपुर ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में गजगोड़ सां तेज़ बरसात जो वसकारो जारी है। बरसात के वसकारे सबब हेठां वारा इलाइक़ा जानीपुरा चौक, स्टेशन चौक, हिंगोरा रोड, अस्पताल चौक, मलदसी चौक, हाला चौक पानी के लपेट में अची विया आहिनि। जॾहिं त बरसात के वसकारे सबब मौसलाती निज़ाम दरम दरम थी वियो आहे। ओॾां बरसात सबब फसलनि खे पिणु कापारी धक पहुचण जो ख़दशो वधी वियो आहे। ॿिए पासे कॉटन फैक्ट्री बरसात खां अॻु ई पंहिंजे कारखाननि जा गेट बंदि करे छॾिया आहिनि, जंहिं सबब फुटी विकिरो करण लाइ आयल आवाज़गार सख़्तु परेशान बणिजी विया आहिनि। फुटी घटि पैसनि एवज़ बाशाखोर सेठनि खे फुटियूं ॾियण ते मजबूर थी विया आहिनि। वणनि में तयारु थियल गोगड़ो ख़राब थियण जो पिणु ख़दशो आहे। तेज़ बरसात सबब वसकारे खां पोइ गर्मीअ जो शिदत घटिजी वई आहे। बरसात पवण सबब मौसम खुशगवार बणिजी विया आहे। जी अली नवाज़, मेहरबानी जी।